بسم الله الرحمن الرحيم. أحبة الكرام في كل مكان، أسعد الله أوقاتكم بكل خير. أحييكم بتحية الإسلام، السلام عليكم ورحمة الله وبركاته. في حلقة جديدة من عاشوا في السعودية. اليوم نجري لقاء إن شاء الله مع شخصية أخرى عاشت في المملكة العربية السعودية، وعندها ذكريات أيضا هناك. ذهب مرتين إلى المملكة العربية السعودية. نجري معه اللقاء مع بعض إن شاء الله، ونعرف كيف كان هناك في المملكة العربية السعودية، لأن كثير من أهل السند ما شاء الله تبارك الله كانوا يذهبون إلى السعودية للمعيشة لكسب الرزق. معنا اليوم الحاج محمد أيوب ميراني. السلام عليكم ورحمة الله وبركاته. السلام ورحمة الله وبركاته. أعطينا اسمك يا حاج. محمد أيوب. محمد أيوب، ما شاء الله. كيف حالك؟ الحمد لله. طيب. تمام. تمام ما شاء الله تبارك الله. أنت كيف حالك؟ كويس؟ مضبوط؟ بخير الحمد لله. أنا بخير أيضا. साईं हाजी साहब, सभ खां पहिरियों तव्हां उमिरे ते वियो या हज ते वियो? साईं पहिरियों असां उमिरे ते वियासीं। उमिरे ते पोइ घणा ॾींहं रहियोसीं सऊदी अरब में? उमिरे ते तक़रीबन असां महीनो ॾेढ रहिजी वियासीं। जी साईं, माशाअल्लाह। काफ़ी वियासीं। माशाअल्लाह। पहिरियों जेको वरी पोइ हुन खां वीज़े ते वियासीं त 3 सालनि में उमिरो हिकु बि न गुसायो। माशाअल्लाह माशाअल्लाह। हर जुमे ते मके पाक जिते वञो नमाज़ जुमो नमाज़ अची बैतुल्लाह शरीफ़ में शरीफ़ पढ़ी उमिरो करे वरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज केतिरा कयो साईं हाजी साहब? हज 5-6 कयासीं। साईं हाजी साहब, तव्हां पहिरियों दफ़ो सऊदी अरब कॾहिं विया? 1982 में 1982 में तव्हां पहिरियों दफ़ो? 1982 में वियासीं। 83-84 में असां वापसि आयासीं। 3 साल रहियासीं। साईं समुंड वारे जहाज़ ते वियो या हवाई जहाज़ ते? हवाई जहाज़। हवाई जहाज़ ते वियो। उन वक़्तु टिकट केतिरी हुई? 20-25-30 हज़ार ते अंदाज़ नहीं हुई। हिकु पासे जी? हिकिड़े पासे। उन टाइम सऊदी जो सिक्को केतिरो हो साईं? सिक्को ते उन टाइम में 3 हुई। साईं महीना कहिड़े तव्हां इकामे ते वियो, कहिड़े महीने ते वियो? ड्राइवरी जे जॻह में। सऊदी अरब में कहिड़े शहर में रहणु थियो साईं उन वक़्तु? असां त पहिरियों जिदे में रहियासीं। जी हयल बवादी में। साईं जिदे में तव्हां कहिड़ो कमु कयो? जिदे में सिर्फ़ु असां ड्राइवरी कईसीं। जॾहिं एयरपोर्ट जो बुनियाद बदल विया उन में असां इहा मिटी सप्लाई कईसीं गिलाफ। वरी ॿियो चकर तव्हां कॾहिं वियो साईं सऊदी अरब? 96। उन टाइम साईं सिक्को केतिरो हो सऊदी अरब जो? 10 ते वियो। ऐं हवाई जहाज़ ते वियो ॿियो चकर बि? हवाई जहाज़ ते ॿियो चकर वियासीं। सूर्या एयरलाइन में असांजी नाइट करायूं, रात जो रहियासीं हुते। उतां पोइ असांजी फ्लाइट थी वरी जिदे। उन टाइम केतिरो किरायो हो जहाज़ जो? तक़रीबन 40-45 अंदाज़ नहीं एतिरो हुयो। ॿियो चकर साईं जॾहिं वियो त केतिरो वक़्तु रहियो? 2 साल। 2 साल रहियो। ऐं वापसी कॾहिं थी? वापसी 96 में वियासीं। 98 में वापसि मर्सिडीज़ गलाफ हुयो। ॿिए चकर असांखे ट्रेलो मिलियो। मके पाक में रहिया। साईं सऊदी अरब में तव्हां माशाअल्लाह एतिरो सुठो वक़्तु गुज़ारियो, तक़रीबन 5-6 साल। तव्हांखे सऊदी अरब मुल्क कीअं लॻो? अरब कीअं लॻा? माशाअल्लाह सभु बहितरीनु लॻा असांखे। सऊदी अरब खे तव्हां अॼु बि यादि कयो था? बिल्कुलु यादि। ऐं पंहिंजी महफ़िलुनि में कचहरियुनि में बि उन्हनि जूं ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं। अॼु बि मके पाक मदीने पाक जो ज़िक्र थिए थो पियो हिते। दिलि घुरे थी वरी। माशाअल्लाह। असां दुआ कयूं था त अल्लाह साईं तव्हांखे असांखे वरी जेको आहे बैतुल्लाह शरीफ़ जो दीदार कराईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो हाजी साहब।